केस 8 वीडियो कॉल ते जिस्म फरोशी। शम्मा ॿुधायो त इंग्लिश डिपार्टमेंट मां पास आउट हुअसि। वारस शादी डॉक्टर सां कराइनि पिया। उहो मुंहिंजो सौटु हुयो। उन खां पहिरीं मां पंहिंजे दोस्त वलीद खे ॿुधायो मां शादी थी कयां। हिन खे गुस्सो आयो। मां घणो उनखे सम्झायो। जेकी ॾींहं गॾु रहियासीं, भला मूंखे शादी बि त करणी आहे न। अव्हां शादी बि नथा कयो ऐं मूंखे कंहिं ॿिए जो थियण बि नथा ॾियो। छा सॼी ज़िंदगी मां ईअं गुज़ारींदसि? वलीद पंहिंजी ॻाल्हियुनि ते क़ाइमु हुयो। मुंहिंजी हिकु बि न ॿुधाई। मुंहिंजी शादी जूं तयारियूं भरपूर हुयूं। वलीद इंतक़ाम वठण लाइ मुंहिंजूं वीडियो कॉल्स इंटरनेट ते वायरल करे छॾियूं। पोइ मुंहिंजी शादी बि न थी ऐं घर वारा बि सख़्तु नाराज़ थी विया। हू मूंखे मारण लाइ तयारु थी विया त तूं असांजी इज़त सां खिलवाड़ कयो आहे। मां हाणे ईअं महसूसु थी कयां त मर्द उहो वापारी आहे जेको पैसा, प्यार, टाइम, भरोसो ॾेई औरत जो लम्स ख़रीदे थो। दुनिया जा काफ़ी मर्द वेकाऊ आहिनि। औरत अहिड़ो हट आहे जिते हर क़िस्म जो मर्द पाण विकामण लाइ पहुचे थो। टारगेट जो कॉल ॿुधाईंदे शम्मा खिली त मर्द बेवकूफ़ आहिनि। औरत उन्हनि जी बेवकूफ़ी ते खिली टहक नाहे ॾिनो, ख़ौफ़ खां त मतां मर्द मारे विझे। मां मजबूर थी घरां निकिरी पियसि ऐं सोचियमि दुनिया एॾी वसी आहे, सिर ढकण लाइ कुझु न कुझु मिली वेंदो, पर काथे बि को कमु न पियो मिले। कंहिं दफ़्तर में को रखण लाइ तयारु न हो। कंहिंजे घर में मुलाज़मत न पई करे सघां। आख़िरकार हिकु कार वारे जेको इंसानी रूप में फ़रिश्तो हो, मूंखे फुटपाथ ते ॾिसी अची गाॾी बीहारे पुछाईं। हू कंहिं ॿी नियत सां बीठो हो, पर मुंहिंजो चहिरो ॾिसी चयाईं, छा अव्हांखे का तकलीफ़ आहे? मां चयो, हा तकलीफ़ आहे। औरत ऐं मर्द जी अणबराबरी ते हू कार वारो ॿाहिरि निकिरी आयो ऐं अची मूंखे चयाईं, हलो मूं सां गॾु। मुंहिंजी न इज़त रही, न घर, न घाट, न मूं वटि कुझु विञाइण लाइ हुयो ई न त ख़ौफ़ छाजो। मां चयो, हलो। गाॾी में वेठसि ऐं हिन नुसरत फ़तेह अली जो उहो सुर हलायो त कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है। मां उहो ॿुधी खिलियसि त गाॾी वारे चयो, छो था खिलो? मां चयो, धरती जा मामला ऐं ज़मीनी निज़ाम धरती वारा ई हल कंदा आहिनि। ख़ुदा कॾहिं बि हेठि लही अची कंहिंजो मसइलो न ॿुधो आहे, न हल कयो आहे। त पोइ नुसरत फ़तेह अली साहब कीअं थो चवे त वही चला रहा है निज़ाम हस्ती? उहो ॿुधी गाॾी वारे चयो, ईअं न चओ, ख़ुदा नाराज़ थी पवंदो। मुंहिंजे मन में हिकु क्रोध हुयो। बदिले जी बाहि मूंखे हिन निज़ाम खां अहिड़ो भाॻी करे छॾियो हो जो मां हाणे ख़ामोशी खे मौत पई सम्झां। गाॾी वारे चयो, हलो मैडम, काॾे गुम थी विया हो? मां चयो, इंसान कॾहिं कॾहिं हुजूम में हूंदे बि पंहिंजे अंदर में गुम थी वेंदो आहे। ख़ैर, अव्हांजो नालो छा आहे? मां गाॾी वारे खां पुछियो। चयाईं, चांद। मां खिली चयो, हज़ारे चांद गॾिजी पवनि पोइ बि हिकु सूरज खे मार्श नथा कराए सघनि। चांद गाॾी बीहारे चयाईं, लहो। मां लथसि। चांद पंहिंजे फ्लैट ते वठी आयो। किचन में वञी कुझु खाधे लाइ खणी आयो। मां ॼण सालनि जी बुखायल हुअसि। चांद जो हिसो बि खाई वियसि। चांद चयो, हाणे फ्रेश थी मुंहिंजाई कपिड़ा पाए, शर्ट वग़ैरह वॉशरूम में हूंदई चेंज करे अची आराम कयो। सुबुह थियो। चांद साहब मूंखां अॻु तयारु थियल हुयो। मुंहिंजी अखि खुली त नाश्तो, चांहि अची अॻियां रखियईं। चयाईं, मां ऑफिस वञां थो। अव्हांजी दिलि चवे रही पओ, दिलि चवे हलिया वञो। मां चयो, हेॾे वॾे संसार में मां काॾे वञी सघां थी? चांद मुस्कुराए चयो, हेॾे वॾे संसार में सभिनी जी आख़िरी आरामगाह मंज़िल हिकु ई आहे, सम्झी सघो था, क़ब्रिस्तान। हीअ बि खिली ऐं मां बि खिलियसि। हर को देरि सवेर ओॾांहुं ई वञे पियो। अव्हांजी जेका मर्ज़ी। मां वॾो टहक ॾिनो ऐं मानी जो ग्रह मुंहिंजी निड़ी में अटकी पियो ऐं पोइ वॾा वॾा टहक ॾिना। पल भर लाइ ईअं लॻो ॼण सॼी दुनिया मूं फ़तह कई आहे ऐं मुंहिंजूं कमज़ोरियूं ऐं मुंहिंजा ऐब मूंखां ॿाहूं ॿधी माफ़ी वठी रहिया आहिनि। मां उन्हनि खे पंहिंजे पेरनि में गिड़गिड़ाईंदे महसूसु कयो। चांद साहब हिकु राति रहाए ख़ुदकशी जी सलाह था ॾियो? मां चयो, चांद, मूंखे देरी न थी, वापसि अची मिलंदासीं। चांद मंझंदि जो मोटी आयो ऐं मूं पुछियो, ऑफिस टाइम छा आहे? चयाईं, जेसिताईं दफ़्तर जा ऑफिसर उथी सॼे ॾींहं जो थक लाहिण लाइ राति जो इंतज़ाम
कंदा आहिनि तॾहिं मुंहिंजी ड्यूटी शुरू थींदी आहे। मां पुछियो, पोइ ॾींहं जो तूं ऑफिस में छा कंदो आहीं? चयईं, ॾींहं जो ऑफिस ॿाहिरां ऑफिसरनि जी सुकून जी तलाश कंदो आहियां। मां चांद जूं उहे मुबहम ॻाल्हियूं उबहम अंदाज़ में सभु सम्झां पई। मूं चांद खे चयो, उहो कमु कॾहिं खां कंदो आहीं? चांद चयो, जॾहिं खां इंसान में हवस ॾिठी आहे। मूं चयो, हवस त फितरी आहे। फितरी न आहे, हवस फितरत जी छेड़छाड़ आहे। ख़ैर, चांद सां रहंदे मूंखे 3 साल गुज़री विया। चांद राति जो निकिरी वेंदो हो वॾनि ऑफिसरनि जो बिस्तर गरम करण लाइ नरम जानियूं ॻोल्हण। हिकु ॾींहुं मां चांद खे चयो, हिते इंसानी जिस्मनि जी बाज़ार लॻल आहे, पोइ माण्हू मासूमनि सां ईअं छो था कनि? चांद चयो, बुखियो जानवर हमेशह पाण खां कमज़ोर नंढे ऐं कचे जानवर खे चीरे फाड़े खाई पंहिंजी बुख मिटाईंदो आहे। वरी मां सवाल कयो त चांद, सालनि खां मां अव्हां सां गॾु रही आहियां, अव्हां खे कॾहिं उहो ख़्यालु न आयो? चांद चयो, प्रेम सां मिलणु इबादत आहे, ॾाढाई, मजबूरी या ज़ोरी त ज़िना थींदी आहे। मां चांद खे चयो, पोइ ही सभु अव्हां वटि सॼो मुआशिरो ज़िना जी पैदावार आहे? चांद चयो, पोइ असां सभु हिन काइनात जा हरामी ॿार आहियूं। मां चयो, ख़ैर, सभिनी ॻाल्हियुनि खे छॾियो, एॾे वॾे वक़्त खां अव्हां मूंखे ॿाहिरि न वठी विया आहियो। मूंखे काॾे घुमाइण वठी हलो। अचो, चांद चयो, मूं सां गॾु हलंदव त मुआशिरो अव्हां खे ॿी नज़र सां ॾिसंदो। मां चयो, काश जे हिन मुआशिरे जा माण्हू टीं अख सां ॾिसी सघनि त हिन समाज केॾो न सुहिणो ऐं अॼियल नज़र अचे। मुंहिंजे घणे ज़िद बाद नेठि चांद साहब चयो, सब्र कर। 2 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे हिकु बिज़नेसमैन दोस्त जे पुट जी सालगिरह पार्टी आहे। उते सभिनी जूं फैमिलियूं ईंदियूं। मां अव्हां खे उते वठी हलंदसि। जॾहिं असां उते वियासीं त चांद मूंखे उन बिज़नेसमैन सां मिलायो जंहिंजो नालो रमेश हो, ऐं पोइ चांद मूंखे उते छॾे दोस्तनि सां रलिजी मिलिजी वियो। रमेश मूंखे तिरछी निगाहुनि सां ॾिसंदो रहियो। पोइ हिन खे मन ई मन में हुणतुड़ पैदा थी। मां वञी रमेश सां मिलियसि। असां कचहरी कंदा कंदा मथे फ्लोर ताईं वञी पहुतासीं ऐं मां रमेश खे पंहिंजी कहाणी ॿुधाए वेठसि। आख़िर में रमेश मूंखां नंबर बि वरितो ऐं मना कयईं त चांद मुंहिंजे पुटनि जीअं मूंखे प्यारो आहे, उन खे ख़बर न पवे। मां चांद खे मोकिलींदसि दुबई, पोइ अव्हां सां कचहरी करे सघंदासीं। प्रोग्राम पूरो थी वियो। मां ऐं चांद मोटियासीं। रस्ते में सोनार जी दुकान ते चांद मूंखे वठी वियो ऐं कुझु ज़ेवर ख़रीद कयईं। मां पुछियो, ही कंहिं लाइ? चांद चयो, मां शादी थो कयां, ख़बर न अथई छा? मां हैरान थी वियसि, पर कंहिं सां? चांद चयो, वक़्तु अचण ते ॿुधाईंदसि। ऐं पोइ घर पहुतासीं। कुझु ॾींहं खां पोइ रमेश चांद जी दुबई वञण जो सॼो बंदोबस्तु कयो, जिते रमेश चांद खे पंहिंजो कारोबार संभालण जो चयो हो। चांद खे चयईं, अव्हां दुबई लाइ तयारु थियो। चांद रमेश खे चयो, सर, कुझु ॾींहं में मुंहिंजी शादी आहे। रमेश ज़ोर भरियो क्षमा चयो। मां बि ज़ोर भरींदे चांद खे वञण लाइ उत्साहियो। कुझु ॾींहं जी त ॻाल्हि आहे, मोटी अची शादी कजो। मां अव्हां जी शादी में डांस कंदसि। चांद मुस्कुराए वराणींदे चयो, अव्हां कुंवार जे वॻे में हूंदव, कीअं डांस करे सघंदव? क्षमा चयो। मूं वरी चांद खे ॻाल्हियुनि में टारे छॾियो। आख़िर मजबूर थी चांद वियो ऐं पोयां सेठ रमेश ऐं मां शादी कई। ऐं चांद खे उहा ख़बर पई त हू वरी दुबई मां मोटी न आयो ऐं न ई वरी रमेश जो उते को कारोबार संभालियईं। क्षमा चयो त न को राब्तो कयईं ऐं पोइ सेठ रमेश कुझु महीना मूंखे रहाए तलाक ॾेई छॾी। हाणे मां साॻे चांद जे फ्लैट ते रही पेड वीडियो कॉल ऐं जिस्म फ़रोशी जो धंधो कंदी आहियां।